नाज़रीन, IBS अखर जे सहकार सां हलंदड़ गवर्नमेंट हाई स्कूल करूंडी में रांदियुनि जो हफ़्तो मल्हायो पियो वञे। उन मौक़े ते उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि आवाज़ TV जे रिपोर्टर अली हबीब रतड़ सां ॻाल्हि ॿोल कंदे वधीक छा चयो, अचो त ॾिसूं। नाज़रीन, हींअर मौजूद आहियूं IBS अखर यूनिवर्सिटी जे सहकार सां हलंदड़ गवर्नमेंट हाई स्कूल करूंडी में, जिते इंटर स्कूल स्पोर्ट वीक जो आगाज़ कयो वियो आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं उस्तादनि शागिर्दनि सां, कहिड़ा वीचार आहिनि। असांजे स्कूल में स्पोर्ट्स वीक जो आगाज़ थी चुको आहे। सुबुह सां हिकिड़ी ओपनिंग सेरेमनी थी ऐं जंहिंजे अंदरि मुकमिल तौर ते असां स्पोर्ट्स इवेंट जो आगाज़ कयोसीं ऐं इन को करिकुलर एक्टिविटीज़ जी तमामु घणी अहमियत आहे। ॿार खे फिज़िकली ऐं मेंटली तौर फिट रहण जे लाइ इहे एक्सरसाइज़ ऐं गेम्स जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। असां जेको इंटर स्कूल गेम्स शुरू कयूं आहिनि, इन में जो असांजो मक़सदु आहे त ॿारनि खे असां सुठी एंटरटेनमेंट ॾियूं ऐं ॿार जेके आहिनि वधि खां वधि जेको आहे सो इंजॉय कनि। ऐं इन जे लाइ बि त ॿारनि जे सिहत जे लाइ रांदि तमामु मुफ़ीद आहे। असां वटि जेको स्पोर्ट्स वीक सेलिब्रेट कयो थो वञे पियो, जंहिंमें तमामु घणो इंजॉय था कनि टीचर, स्टूडेंट सभई ॾाढो इंजॉय पिया था कनि। ऐं अहिड़ी एक्टिविटी असांजे स्कूल में थियणु घुरिजनि, न सिर्फ़ु असांजे स्कूल में पर गवर्नमेंट जे जेके बि इदारा आहिनि उते इहे एक्टिविटीज़ थियणु घुरिजनि, त जीअं ॿार वधीक माशाल्लाह एक्टिव थियनि ऐं सॼो साल पढ़नि था, उन खां पोइ थोरो बोर फील कंदा आहिनि। त अहिड़ी एक्टिविटी जॾहिं थियनि थियूं त टीचर बि फ्रेश थी थो वञे, ॿार बि फ्रेश थी था वञनि। अॼु हिते गवर्नमेंट हाई स्कूल करूंडी मैनेज बाय IBS अखर जे तरफ़ां हिते स्पोर्ट्स वीक मल्हायो पियो वञे, जिथे डिफरेंट गेम्स पिया थियनि ऐं टगवार पई थिए ऐं बैडमिंटन थिए पई, क्रिकेट पई थिए ऐं मंझ वटी पई थिए ऐं डिफरेंट नंढनि क्लासिस लाइ जेको म्यूज़िकल चेयर्स ऐं बलून्स गेम पई थिए ऐं हिते ॿार ॾाढो लुत्फ़ अंदोज़ था थियनि पिया, ॾाढो मज़ो पिया वठनि। असांजे रांदियुनि जो हफ़्तो मल्हायो थो वञे ऐं अॼु असां ॾाढो ख़ुशि आहियूं। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं एज़ वेल एज़ गवर्नमेंट ऑफ सिंध खे रिक्वेस्ट थो कयां त जेके ॿाहिरि जा आहिनि स्कूल, उन्हनि खे फैसिलिटीज़ मुहैया कयूं वञनि, प्रोवाइड कयूं वञनि ऐं उहे बि पंहिंजी दिलि ख़ुशि कनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त जंहिं मुआशिरे में रांदियुनि जा ग्राउंड आबाद हूंदा आहिनि, उतां जूं इस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। कैमरामैन अली शनावर सां अली हबीब रतड़, आवाज़ TV न्यूज़, करूंडी।